बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक होंदा, चा कहीं चंगा भला होंदा, बिल्कुल बहारन में होंदा। असांजो हमेशा पांजे पालनहार खां पांजे बाजारे रब ताला खां अवां सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ ये दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल मालिक मेहरबान अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, पुराणे दौर में अरबनि में इहो रिवाजु हूंदो हुयो त जॾहिं उन्हनि जी का शादीअ जी तक़रीब थींदी हुई त उहे छा कंदा हुया, जो हिकिड़ो गोश्त जो पकल टुकड़ो हिकिड़ी मानीअ में लपेटे ऐं उहा कपिड़े में वेढ़े ऐं माण्हुनि जे लाइ पेश कंदा हुया। जॾहिं शादी थींदी हुई, माण्हू ईंदा हुया त उन्हनि खे मानी वारे टाइम ते उहा शइ ॾींदा हुया वलीमे में। सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो हुयो त माण्हू हद खां वधीक अची वेंदा हुया। सॾु जीअं अॼुकल्ह थींदो आहे, हिकिड़े खे कोठ ॾियो त ॿ माण्हू गॾिजी अची वेंदा आहिनि, त माण्हू वधी वेंदा हुया ऐं गोश्त खुटी पवंदो हुयो। त पोइ हू छा कंदा हुया, जो कुझु अहिड़ियूं मानियूं अंदरि मानीअ में हिकिड़ी ॿी मानी लपेटे ऐं उन्हनि खे वेढ़े सेड़े रखंदा हुआ। पोइ उहा मानी हू पंहिंजे रिश्तेदारनि, पंहिंजे घर वारनि ऐं पंहिंजे वेझनि दोस्तनि खे, पंहिंजनि वेझनि मिटनि माइटनि खे, भरोसे वारनि माण्हुनि खे उहा ॾींदा हुआ। ऐं हू सम्झी वेंदा हुआ त असांखे गोश्त न मिलियो आहे, इन जो मतिलबु इहो त महिमान वधी विया आहिनि, त जेके ॿाहिरां आयल महिमान आहिनि उहे गोश्त खाई सघनि, उन्हनि जी ख़िदमत थी सघे। सो ईअं ई हिकिड़े मिसकिन माण्हूअ जी शादी हुई ऐं उन जॾहिं वलीमो कयो त उन गोश्त जा टुकड़ा जेके आहिनि उहे विधा मानीअ में ऐं उहा वेढ़े सेड़े मानी ऐं उन जे मथां कपिड़ो वेढ़े रखे। कुझु मानियूं उन बि ईअं ई ठाहियूं त जीअं जिन में गोश्त न विधो वियो त उहे पंहिंजे घर वारनि खे ऐं पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि खे, यारनि दोस्तनि खे उहे पेश कजनि त जीअं ॿाहिरियां आयल जेके महिमान आहिनि उहे खाई ड्रहो कनि ऐं उन्हनि में का अहिड़ी मानी न वञे त हू उन्हनि खे बुरो लॻे इन शइ जो। सो उन ईअं ई कयो। सभिनी में जॾहिं मानी विराइणु शुरू करे छॾियऊं त उन ग़रीब वटि खुटी पियूं मानियूं ऐं पोइ दोस्तनि जे पासे ऐं माइटनि जे पासे, रिश्तेदारनि जे पासे हुन उहा मानीअ में वेढ़ियल मानी उन्हनि सभिनी खे ॾींदो हुयो। हिकिड़ो अमराओ उथी बीठो, उन चयो त वॾी ॻाल्हि आहे, असांखे हेॾी तक़रीब में आया आहियूं ऐं हेॾी तक़रीब में हीअ असांजी बेइज़ती आहे, हीअ असांखे तो गोश्त न आहे ॾिनो ऐं गोश्त जे बजाए सुकी मानी ॾिनी अथई, मां न खाईंदुमि। जीअं अॼुकल्ह माइट जल्दी जल्दी में कावड़िजी पवंदा आहिनि, सो ईअं कावड़ियो ऐं हुजूम में उथी बीह रहियो। त हू जेको मीज़बान हुयो, जंहिं वलीमो कयो हुयो, उहो उन जे भरिसां आयो ऐं उन खां मुआज़रत कयईं। मुआज़रत कंदे उनखे चयईं त मूं तव्हांजो शुमार जेको आहे उहो पंहिंजे घर वारनि में कयो हुयो, मुंहिंजी ग़लती आहे, हीअ वठो तव्हां गोश्त जो टुकड़ो। गोश्त जो टुकड़ो वठी चुप करे वेही रहियो। सो अॼु बि तव्हां ॾिसंदा हूंदव त अहिड़ा खोड़ माण्हू असांजे शादियुनि में बि कावड़ पिया आहिनि। मूंखे मानी न मिली घर जे लाइ, मूंखे हीअ शइ न मिली, मुंहिंजी इज़त न थी, मूंखे एतिराम सां विहारियो न वियो, मूंखां पुछो न वियो। खोड़ सबब हूंदा आहिनि ऐं उहे माण्हू जेकी इंतिहाई वेझा हूंदा आहिनि, जेकी क़रीबी हूंदा आहिनि, जिन खे असां पंहिंजो फैमिली मेंबर सम्झंदा आहियूं, उहे माण्हू असांखां अहिड़नि मौक़नि ते नाराज़ थी वेंदा आहिनि। सो माण्हुनि जी जेका परख हूंदी आहे उहा इन्हनि ॾींहंनि में थींदी आहे। इन जे लाइ ॾाहनि इहो चयो आहे त जॾहिं बि कंहिं बि माण्हूअ सां तव्हां दोस्तीअ जी लेवल रखो था, उन मञा जॾहिं बि दोस्ती रखंदो आहे इंसानु त या तवक़ो रखंदो आहे त हीउ मुंहिंजो भरझलो थींदो, अवेल सवेल में मुंहिंजी मदद कंदो, मुंहिंजे पुठियां हीउ बीह रहंदो ऐं जेको आहे डटके बीहंदो ऐं मुंहिंजी हर हाल में मदद कंदो। पर जॾहिं माण्हू अहिड़ा निकिरी पवनि ऐं जिन खे असां पंहिंजो ख़ानदान सम्झूं, असां पंहिंजे खून खां वधीक जिन खे इज़त ॾियूं ऐं उहे माण्हू अहिड़ा निकिरी पवनि त पोइ इंसान खे वॾी तकलीफ़ थींदी आहे। सो जॾहिं बि कंहिंसां बि को बि रिश्तो जोड़जे थो त उनखे ॾिसी वठो, परखे वठो, खाइण पीअण में, उथण वेहण में, सफ़र में हू तव्हां सां किथे बीठो आहे, तव्हां सां कहिड़ो रवैयो इख़्तियार थो करे। जेकॾहिं हुनजो रवैयो बेड़ो आहे त हू कॾहिं बि तव्हांजो पंहिंजो नथो थी सघे, चाहे तव्हां कुझु बि करियो। सो अहिड़नि माण्हुनि खां थोरो दूरी रखणु भलो आहे। उमेदु आहे त तव्हांखे अॼोकी वीडियो बि वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदो। ऐं ईंदड़ वीडियो में वरी कंहिं ॿिए मौज़ूअ ते तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांजे फीडबैक जे लाइ, एतिरी मोट ॾियण जे लाइ मां तव्हांजो थोराइतो आहियां ऐं लख कुर्ब तव्हांजा थोरा मञूं था ऐं इन सिलसिले खे ईअं जारी रखिजो। ॿी वीडियो में मिलूं था, उन वक़्तु ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।